अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुमरो ऐं बुलेटिन में मूंसां गॾु साथ ईंदो न्यूज़ एंकर मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अफ़गान तालिबान ऐं टीटीपी में गठजोड़ जा पका सबूत आहिनि। दुश्मन जे तरफ़ खां उन्हनि खे हर क़िस्म जा वसीला फराहम कया पिया वञनि। दहशतगर्दी जो नासूर ॿीहर कर खणी रहियो आहे। क़ौमी पैगाम अमन कमेटी जे अॻुवाणनि खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त 2018 वांगुरु दहशतगर्दी जो मथो चिचरे छॾींदासीं। दहशतगर्दनि खे अरबी समुंड में ॿोड़ियो वेंदो। महमूद खान अचकज़ई क़ौमी असेंबली में मुखालिफ़ तुर जो अॻुवाण मुक़रर। स्पीकर रियाज़ सादिक अपोज़िशन लीडर जे मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पीटीआई जे चेयरमैन बैरिस्टर गुहर पारां महमूद खान अचकज़ई खे मुबारकूं। बैरिस्टर गुहर चयो आहे त महमूद खान अचकज़ई जे फॉर्म ते असां सभिनी जूं सयूं थियल हुयूं। इलेक्शन कमीशन आसासन जा तफ़सील जमा न करण ते क़ौमी सूबाई असेंबलियुनि ऐं सेनेट जे 159 मेंबरनि जी मेंबरशिप मुअतल करे छॾी। क़ौमी असेंबली जा 32, पंजाब असेंबली जा 50 ऐं सिंध असेंबली जा 33 मेंबर शामिल। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, अख्तर मेंगल, मेहरीन भुट्टो, सायरा तारड़, सैयद अली मूसा गिलानी, सैयद अब्दुल कादिर शाह गिलानी ऐं ॿियनि जी मेंबरशिप मुअतल कई वई। गोलार्ची में मामूली ॻाल्हि त उमराणी ऐं रहमा बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़ो कुहाड़ियूं ऐं लठियूं लॻण सबबि 4 औरतुनि समेत 13 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मी में अली गुलाम उमराणी, अदील शाज़िब, वसीम, मेहताब उमराणी, वहाब रामू, मुजीबुर रहमान ऐं शोएब रामू शामिल। नाज़ुक हालत में अस्पताल मुंतक़िल। दुरनि में छिकताण वधी वई। सिकंदराबाद में 3 ॿारहा उड़ी विगी फौत थी विया। ॻोठ कंबी शाह बुखारी में उड़ी में मुब्तला 2 पेरेंट्स समेत 3 मासूम ॿारहा ज़िंदगी जी जंग हाराए विया। फौतनि में 6 वरियनि जो मोहम्मद हसन, 5 वरियनि जो नबी बख्श ऐं 3 वरियनि जो इलाही बख्श पोस्तार शामिल। ॻोठ अंदरि केतिरा ई मासूम ॿारहा उड़ी सभु ज़िंदगी ऐं मौत जे ॿिए वाटे ते बीठल ॻोठाणनि पारां सिहत जूं सहूलियतूं फराहम करण जो मुतालबो। सकरन में मक़तूल राहुल जिंडावेड़े जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सभई माण्हू रोडनि ते निकिरी आया। 22 ॾींहनि अॻु क़तल थियल राहुल जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे काज़ी सरफराज़ चौक ते धरणो। अॻुवाणनि पारां राहुल जे क़त्ल में मुलविस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। हेंगोरजा में इंतज़ामी नाअहली सबबि कणक जूं हज़ारे बोरियूं ख़राब थियूं। असिस्टेंट कमिश्नर जांच बैदि रिपोर्ट पधरी करे छॾी। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त फूड गुदाम में ख़राब थियल कणक जूं हज़ारे बोरियूं मौजूदु आहिनि, जेके इंतज़ामी नाअहली ऐं अदम दिलचस्पी जे सबबि ख़राब थियूं आहिनि। 50 किलो वारनि बोरियुनि मां सिर्फ़ 10 खां 15 किलो कणक निकिती आहे, बाक़ी मिटी निकिती आहे। उमरकोट में औरत हिकु ई वक़्तु 3 ॿारनि खे जनम ॾिनो। डिस्ट्रिक्ट अस्पताल में ॻोठ हाशिम पली जे रहवासियुनि यास्मीन हमीद शर हिकु ई वक़्तु 3 ॿारनि खे जनम ॾिनो। जनम वठंदड़ ॿारनि में हिकु पुट ऐं 2 नियाणियूं शामिल। डॉक्टरनि 3 ॿारनि खे सिहतमंद क़रार ॾेई छॾियो।